दोस्तों अज बरे सगीर जी मक़बूल गुलकारा अर्दिल अज़ीज़ रूना लैला के बारे में कुछ गालियों कंदासीं। रूना लैला राग जी दुनिया की नामवर गायणी हुई। संदस ताल्लुक़ अगूणे ओभर पाकिस्तान हाणोके बांग्लादेश से हो। संदस पी जो नालो सैयद इमदाद अली हो। रूना लैला 1951 ईस्वी में ॼाई। संदस एक भेण दीना लैला बि गाईंदी हुई। रूना लैला राग की तालीम उस्ताद अब्दुल कादिर प्यारे भंग खां हासिल कई। बांग्लादेश की आज़ाद थियण खां अॻु में रूना लैला नौजवान गुलकारा की हैसियत में पाकिस्तान में पाण मञरायो। उन खां पोइ जॾहिं संदसि ताल्लुक़ सिंध सां जुड़ियो ऐं संदसि भेण दीना लैला की शादी सिंध के नामवर मखदूम ख़ानदान में मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम सां थी त रूना लैला सिंधी में गायण शुरू कियो ऐं ख़ास तौर सिंधी फिल्मन में हुन तमाम घणो गायो। इन हवाले से हुन वॾी मक़बूलियत हासिल करे वरिती। रूना लैला सिंधी का सिवाय उर्दू, पंजाबी, सराइकी ऐं बलोची बोलियुनि में बि गायो। हुन जो मखदूम तालिबुल मौला सां रूहानी इश्क हो, इन करे संदसि कलाम घणो गायाईं। रूना लैला जा गायल कुछ मशहूर सिंधी गीत हेठी रीत आहिनि जेके सिंध में तमाम घणा मक़बूल ऐं मशहूर थिया। मूं प्यार कयो संसार छॾियो, कंहिंजे दर्द मोहब्बत खे मुंहिंजे अंगण ते आया। अंगण बुहारियां तुंहिंजूं वाटूं निहारियां, मुंहिंजे सॼण खे सारे मुंहिंजा सलाम चइजो। जेतोणीकि संदसि अबाणे मुल्क में संदसि शोहरत पॉप सॉन्ग्स जे करे आहे, मगर बाक़ी ॾखण एशिया में हू तमामु सुठी गज़ल गो गायका तौर ते सुञाणी वेंदी आहे। हुन बांग्लादेश, भारत ऐं बांग्लादेश की आज़ादी खां अॻु पाकिस्तान में केतिरनि ई फिल्मुनि लाइ गीत गाया। हू पंहिंजी गातल धमाल दमादम मस्त कलनि जे करे तमामु घणी मशहूर ऐं मक़बूल थी। संदसि केतिरा ई गाना इन बरे सगीर में मशहूर थिया। सिंध में संदसि मक़बूलियत जो सबबु तालिबुल मौला जो कलाम आहे, जेको गाए रूना लैला सिंध जे माण्हुनि जूं दिलियूं खटे वरितियूं। रूना लैला सिंधी फिल्मनि में गीत पिण गाया। रूना लैला 2 शादियूं कयूं। हुन ॿी शादी 2006 में बांग्लादेशी अदाकार आलमगीर सां कई। रूना लैला जी भेण दीना लैला पिण गायका हुई, जंहिं पिण सिंधी गीत गाया। रूना लैला जा केतिरा ई सिंधी फिल्मी गीत मशहूर थिया। रूना लैला के तमाम घणा एवॉर्ड मिलिया। बांग्लादेश में उनके योम आज़ादी एवॉर्ड, कौमी फिल्म एवॉर्ड, बांग्लादेश बियर हिंद, सैगल एवॉर्ड, भारत पाकिस्तान निगार एवॉर्ड। दोस्तों अज भी रूना लैला जा सिंधी जेके कलाम जेके गाना जेके गाए वही उहे अज ताईं मक़बूल आहिनि, तमामु मशहूर आहिनि। हुन जो ख़ासि कारण भी इहो आहे जो मखदूम तालिबुल मौला जा जेकी शाइरी हुई उहा तमामु भली शाइरी हुई ऐं अॼु बि तव्हां जॾहिं बि ॿुधंदो त तव्हांखे माना तरो ताज़ा लॻंदी। त अहिड़ी शाइरी हुई, माना सदाबहार शाइरी। दोस्तों अल्लाह पाक इन्हनि खे सलामत रखे ऐं सदा ख़ुशि रखे। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।